अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असां सिखंदासीं एडोबी फोटोशॉप खे कीअं इंस्टॉल कजे पंहिंजे विंडोज़ पीसी में। हीउ हिकिड़ो ग्राफिक डिज़ाइनिंग जो टूल आहे जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं ग्राफिक डिज़ाइनिंग ऐं फोटो एडिटिंग जे लाइ। मिसाल जे तौर में तव्हांखे साम्हूं नज़र ईंदड़ ही इमेज आहे। ही इमेज मूं फोटोशॉप में ही तैयार कई आहे ऐं अॼु असां तव्हांखे उनखे इंस्टॉल करण जो तरीक़ो सम्झाईंदासीं। त सभ खां पहिरीं असांखे पंहिंजे विंडोज़ डेस्कटॉप में अचणु खपे। अच्छा, हाणे क्रोम खे ओपन करण खां पोइ असां हिते टाइप कंदासीं हिकु वेबसाइट जिन जो नालो आहे गेट इनटू पीसी जे नाले सां ही वेबसाइट आहे। हिनखे ओपन कंदासीं, फर्स्ट लिंक मौजूदु आहे। अच्छा, ही अहिड़ी वेबसाइट आहे जिन में मोस्टली तव्हांखे सॉफ्टवेयर्स अवेलेबल आहिनि ऐं विंडोज़ वग़ैरह जीअं हिते तव्हां डाउनलोड करे सघो था। हिते मथे कैटेगरीज़ ॾिनल आहिनि। असांखे एडोब फोटोशॉप खपे त मां सर्च करे वठां थो उनखे। अच्छा, हिन में काफ़ी सारा वर्जन तव्हांखे नज़र ईंदा एडोब फोटोशॉप जो। असां लेटेस्ट वारो इस्तेमालु करे सघूं था। इनखे डाउनलोड करणु काफ़ी आसान आहे। तव्हां लिंक में क्लिक कंदो ऐं पोइ स्क्रॉल डाउन कंदे हेठि पुॼंदो। हिते आहे डाउनलोड जो बटन जंहिंखे तव्हां क्लिक करे डाउनलोड करे सघो था। अच्छा, मां हिनखे डाउनलोड न कंदुसि छो जो मूं वटि ही ऑलरेडी डाउनलोड आहे। सभ खां पहिरीं असां हिन रॉर फाइल खे जेको मूं डाउनलोड कई आहे उनखे एक्सट्रैक्ट कंदासीं। अच्छा, ही रॉर फाइल्स उम्मीद आहे तव्हांखे ख़बर हूंदी। जी अगरि तव्हांखे ख़बर न आहे त मुंहिंजो हिकिड़ो ॿियो वीडियो बि आहे, उनजो मां लिंक तव्हां सां शेयर करे छॾंदुमि त रॉर फाइल या आईएसओ फाइल छा हूंदा आहिनि ऐं असां उन्हनि खे कीअं इस्तेमालु कंदा आहियूं। ही हींअर एग्ज़ीक्यूट थिए पियो। थोड़ी देर खां पोइ ही जी डिकम्पोज थी वियो आहे, ही डिकम्प्रेस थी वियो आहे। अचो हाणे अच्छा, हिन में हिकिड़ी फाइल आहे रीडमी जे नाले सां। इनखे ज़रा ओपन करे ॾिसो। अगरि का इंफॉर्मेशन रिलेटेड टू सॉफ्टवेयर अगरि का कम जी ॻाल्हि आहे त उहा हिते मौजूदु हूंदी। ठीकु आहे, का अहिड़ी ख़ासि ॻाल्हि त नज़र न अचे पई। क्लोज़ कयो हिनखे। हाणे सेटअप खे ओपन करे इंस्टॉल करणु शुरू कंदासीं। इंस्टॉल करण जो अमल बिल्कुलु ई आसान आहे। जी, ही असांजे सी फोल्डर में वेंदो, नेक्स्ट करणो आहे ऐं इंस्टॉल थी वेंदो। अच्छा, ही थोरो टाइम वठंदो। हिन जे लाइ मां वीडियो खे थोरो पॉज कंदुसि। ठीकु आहे, त फ़िलहाल 4:06 थिया आहिनि। हिनखे पॉज कयूं था थोरी देरि लाइ। जी त दोस्तों, ही जी इंस्टॉल थी चुको आहे। तक़रीबन 6 खां 7 मिंट वता आहिनि मुंहिंजे पीसी में इंस्टॉल थियण लाइ ऐं मुकमल थी वियो आहे, कंप्लीट। काफ़ी आसान हुयो जीअं तव्हां ॾिठो। हिनखे फिनिश करण खां पोइ हिनखे ओपन कंदासीं। अच्छा, ही DDLs जो मसइलो अचे पियो, ही अक्सर करे ईंदो आहे। ठीकु आहे, इनखे हल करण जो काफ़ी आसान तरीक़ो आहे। असां ॿीहर वरी गूगल क्रोम ईंदासीं। गूगल क्रोम में हिते असां C++ जी रीडिस्ट्रीब्यूटेबल फाइल्स खे ॻोल्हींदासीं। ही माइक्रोसॉफ्ट जी यूटिलिटी हूंदी आहे। अक्सर करे DDLs जा मसइला गेम्स वग़ैरह में या कोई सॉफ्टवेयर इंस्टॉल कंदे ईंदा आहिनि, त उहे असांखे फाइल डाउनलोड करण खां पोइ हल थी वेंदा। अच्छा, ही आहे हिन में आर्किटेक्चर पुछा करे, तो आर्किटेक्चर चेक करणो पवंदो पंहिंजे सिस्टम जो कहिड़ो आहे।
32 बिट आहे त 86 लॻंदो आहे, 64 आहे त पोइ 64 बिट डाउनलोड कंदासीं। दिस पीसी में ईंदासीं हिते, दिस पीसी ऐं प्रॉपर्टीज़ में ईंदासीं। हिते असांखे सिस्टम ॿुधाए पियो, सिस्टम टाइप आहे 64 बिट। ठीकु आहे, त 64 बिट जी फाइल डाउनलोड करे उनखे इंस्टॉल कंदासीं। अच्छा जी दोस्तों, मां थोरो हिनखे पॉज करे इंस्टॉल करे चुकियो आहे, त ही मूं वटि जी रन करणी अगरि हिनखे ॿीहर कोशिशि कयां त ही ॾिसो अनइंस्टॉल करण जो चए थो, ऑप्शन ॾिए थो, पर मूं वटि ऑलरेडी इंस्टॉल आहे। मूं पॉज करे वीडियो खे इंस्टॉल करे छॾी, त हाणे हिनखे क्लोज़ कयूं था। जी हाणे रन करे ॾिसूं था सिस्टम खे, सॉफ्टवेयर खे, सॉरी जी, त ही बिल्कुलु एग्ज़ीक्यूट थी वियो आहे ऐं रन थिए पियो। अच्छा दोस्तों, एडोब फोटोशॉप जो ही नंढिड़ो हिकिड़ो ट्यूटोरियल वीडियो हो जंहिंमें मूं तव्हांखे सम्झायो त कीअं डाउनलोड थींदो ऐं कीअं इंस्टॉल थींदो। अगरि तव्हांखे हिनखे मुकमल तरीक़े सां सिखणो आहे फोटोशॉप एडिटिंग वग़ैरह, त तव्हां जे लाइ हिकिड़ो बहितरीनु चैनल GFX मेंटोर जे नाले सां आहे। उहो हिकु उर्दू लैंग्वेज में आहे चैनल, पर काफ़ी बहितर टीचर आहिनि, उहे सुठे तरीक़े सां तव्हांखे हिनखे पूरो सेखारींदा। अगरि तव्हां मूं कोई बि दोस्त सिखणु चाहे थो त मां लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुमि ऐं वरी बि तव्हांखे नालो ॿुधाए छॾां चैनल जो, GFX मेंटोर। थैंक यू दोस्तों, इंशाल्लाह मुलाक़ात थींदी ॿिए के नए वीडियो ऐं नए टॉपिक सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।